भील ना आहे। सिंध जो भील, सिंधी साढ़े चकचार जा भील वेठा आहिनि। उन्हनि खे न को का ॿी ॿोली अचे, न को सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, बल्कि हिकु कुझु इलाइक़ो आहे असांजे पट में, उनखे चवंदा ई भील वाड़ो आहिनि। ऐं लॻे थो त उन में कंहिं ज़माने हुनजी हुकूमत बि रही आहे जी। ऐं हिकिड़ा वरी राजस्थान जा भील आहिनि, ॿिया वरी अञा बि ॿियनि सूबनि में बि भील रहनि था। जेको जितां जो थो रहे थो उहो उतां जो आहे न। हा बाक़ी रहियो जेको कोल्ही आहिनि से इमिग्रेंट्स आहिनि। छो त हू अञा तव्हां हुननि जे घर में वेंदव त गुजराती था ॻाल्हाइनि। तव्हां घर में वेंदव गुजराती ॻाल्हाईंदा, सिंधी उन्हनि कोन ॻाल्हाईंदा। सिंधी ॻाल्हाईंदा उहा बि मतिलबु कंहिंसां सिंधीअ सां। हा त उन मां ज़ाहिर त यार इमिग्रेंट में जिप्सी में इमिग्रेंट माना मुस्तकिल लॾे अची ज़रात जे हिसाब सां वेठा आहिनि, ज़रात जो धंधो कनि था। हा तंहिं करे उन्हनि खे त जिप्सी चवणु मूंखे त अजीब ग़रीब मश्करी थी लॻे। मतलब भील कूली उन में शामिल ना आहिनि। न न न इहो सिध में ॾेई वठी कंहिं बि ज़माने में ॿुधोसीं त लोरी ईंदा हुआ बलोचिस्तान मां जेके जिप्सी। उन ते को जमाल बड़े जी बि हिकिड़ी कहाणी आहे। उहे ट्राइबल सिस्टम रखंदा, छो त उहे ट्राइबल इलाइक़े मां ईंदा हुआ, पर उहो ज़मानो वियो हलियो। हाणे कुझु ॿियो आहे हुते। सो बहरहाल हाणे हिते सोर्स पधिरो आहे, नाला 100 आहिनि। भई फलाणो चाचो हाजी मठा, चाचो मोहम्मद रमज़ान, फलाणो फलाणो। असांखे अञा ताईं मूंखां माण्हू पुछंदा आहिनि तो लिखणु किथां सिखियो आहे। मूं चयो मूं अणपढ़ियल धाराड़नि खां लिखणु सिखियो, जिन खे कहाणी खणणु ईअं ई बयानु करणु ईंदी, जो ॻाल्हि छॾे ॾियो। ऐं मुंहिंजा उस्ताद उहे आहिनि, मास्तरनि वास्तरनि खां कोन सिखियो आहे, न को कंहिं अदीब खां सिखियो आहियां। बाक़ी पढ़ण जी आदत आहे मूं में, अच्छा कुदरती आहे। तो बहरहाल त जेकॾहिं हलियो। हा जेकॾहिं कूली भील कढी छॾियूं त बक़ाया कहिड़ियूं ज़ातियूं बचनि थियूं जिप्सिन में? जेके ऐं जेके क़ाबिल ज़िक्र आहिनि, हा किन जो ज़िक्र करणु हिते मुनासिबु नथो सम्झां माण्हुनि में। जी जेके क़ाबिल ज़िक्र आहिनि उन में जेकॾहिं पहिरीं जेकॾहिं आऊं सभिनी खां अॻु में तव्हांखे ॿुधायां, इहो ई कूचड़ो। कूचड़ा? हा कूचड़ा चवंदा कूचड़नि जी ज़ात, इहो असां ॿुधो। अच्छा। कूचड़ा छा हूंदा हुआ, जो उन्हनि खे हिकिड़ी वॾी महारत हूंदी सेंचुरीज़ खां वठी, क़दीम ज़माने खां वठी खाट हणण जी। चवंदा खाटड़िया वॾा ख़ौफ़नाक क़िस्म जा खाटड़िया हूंदा हुआ, पर हू ॿिनि टिनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखंदा हुआ। पहिरीं त जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि जो त ख़्यालु रखंदा हुआ, किथे कंहिं ॻोठ में असील कुतो त कोन्हे। अच्छा, उहे उन असील कुतो गाबे जेॾो हेॾो हूंदो हो। ऐं असांजे ख़ुदि असांजो घर जेको हो किले वांगुरु ठहियलु हो, माड़ियूं थींदियूं न ठकुरनि जूं, उहे ठहियलु हो। हा ऐं चौधारी त उन में 2 वेठा हूंदा, उहो भौंकंदो कोन। ऐं उहो रोट पुड़ ईअं ॻीचीअ में ईअं कड़ाक वियो शइ। ऐं तंहिं करे को अहिड़ी शइ पहिरीं त पुछा कंदा त बाबा हिते को उहो ॿियनि खां ॿिया पुछंदा जेके त जोगी या ॿिया छोए हिक ॿिए सां मिलंदा रहंदा हुआ, त उन्हनि खां पुछा करे वठंदा कहिड़नि कहिड़नि ॻोठनि में इहो आहे असील कुतो। इहो कुतो आहे असील कुतो। त 3-4 महलनि ते अची ऐं सभिनी वीचूं पटे छॾींदो। हा सो बहरहाल पोइ उहो असील कुतो आख़िर में मूं ॾिठो चाचे शाहनवाज़ जूणे जो उन जे दर ते हो। पोइ उन ते वरी अख़बारुनि कयो को गोड़ कुतनि वुतनि ते, त हुन वरी ॾेई छॾियो नुहाणी आहिनि टिगड़ीअ जा उन्हनि खे। हाणे उहो नसुल किथे आहे ख़ुदा थो ॼाणे। ऐं त उन जो मेन रोल हूंदो त उन पट में हू ईंदा ई कोन हा इहे गुजड़ा कॾहिं मजाल जो अची खाट हणनि। हू ॿिया दर जाचींदा हुआ। अच्छा। पर तॾहिं बि हुननि जी ख़ासि निशानी हूंदी, छो त के वरी वेड़ा बि माण्हू हूंदा हुआ, विड़ी पवंदा हुआ। हा त हू वॾी हिकिड़ी डिघी लठ खणंदो हथ में, ऐं पोइ हिते हथु ॾेई हिते ॼाड़ीअ ते रखंदो।
हीअं ॾियारीअ ते रखंदो पोइ त असां ॿियो माण्हू सम्झी वेंदो। जे उन माण्हू कुझु सुवाल न पुछियुसि त ठीकु आहे, पर जे उन सुवाल पुछियुसि त ओरलो के परलो, माना ओरियूं या परियूं, उनजो छा मतिलबु? बसि पोइ सम्झी वेंदो त हिते ही माण्हू ॾिंगा आहिनि, जंहिं सुवाल मूंखां पुछियो आहे न असांजी सॼी असांजी ख़बर आहे, पोइ उहो पट छॾे वेंदा हुआ उतां। ॿियो इहा हुई जेके हिननि खे उहे ऐं घणो करे सेटल्ड राजपूत ओरिएंटेड जातियूं हुयूं सभु। सो पर जिते इहो इन सुवाल इन इशारे जो जवाबु न मिलंदो, उते आराम सां पहिरीं मायूं मोकिलींदा अंदरि, पोइ ॾिसंदा तंहिं ज़माने में हूंदो सोन। जी। सोन में त जेको घर मोचारा हूंदा सोन वारा, उन्हनि में खाट हणंदा, पोयां खाट हणी ऐं सोन बोन खणी जेका मिल्कियत हूंदी, जेको सभरो घर हूंदो, पोइ उहो छा कंदा ऐं उन्हनि जे अचण वञण जो तरीक़ो इहो हूंदो हुओ। उते इन पट में थियनि था ॿ नरम ॿूटा, हिकिड़ा सिण ऐं ॿिया ॿूह। इहे सिण या ॿूह पेरनि हेठां ॿधंदा हुआ। अच्छा। पेरनि हेठां ॿधंदा हुआ ऐं इहे रिवर्स में 8-10 माइल बि डोड़ी वेंदा हुआ। यानी ईंदा हुआ त बि उहे हेठां ॿधल हूंदा त जीअं पेर सुञापे न। अच्छा, यानी जेको पहिरें वाडू आहे उन खे पेर सुञापे न। ऐं ॿियो ऐं रिवर्स में 5-6 माइल 7 माइल डोड़ियो हलियो वञणु, या हुन जी पुराणी प्रैक्टिस हुई। सो पोइ ईअं खाट हणंदा ऐं पोइ गुम, मतिलबु वरी ॿी का जोए ॾिसणी आहे। बाक़ी इन्हनि ते जेको बहस हलियो पहिरीं ऐं तव्हांखे इन सिलसिले में सॼी एरिया जो कुझु ॿुधाए छॾियां, पोइ वरी बि अञा कुझु ते अचिबो। जी। ऐं पहिरीं मूं मज़मून जे भुलिजां नथो त महिराण में शायदि छपियो डॉक्टर नबी बख़्श बलोच जो। उन लिखियो, उन केतिरा अखर ॾिना हुआ, जिप्सिन ते लिखियो, जेके सिंधीअ जा हुआ, ऐं उन मां हुन साबित कयो त इहे सिंधी आहिनि। जिप्सी जेके आहिनि से सिंधी आहिनि। पोइ उन खां पोइ वरी BBC तां मूं ख़बर ॿुधी, पोइ राजस्थान में PhD कीअं कई त उन चयो राजस्थानी आहिनि। इहो हिंदी सर्विस ते कंहिं ज़माने में जॾहिं हिंदी सर्विस हूंदी, हाणे त संस्कृत सर्विस थी वई आहे। हा। पोइ रेडियो ॿुधबो त उन हिन में ख़बर पई त हा बाबा पोइ इहे ॻाल्हियूं दिमाग़ ते रहंदियूं आहिनि त भई इहे राजस्थानी आहिनि। पोइ ख़ैर सलीमा हाशमी जॾहिं हिते आई, उहा उन मेले में ईंदी, मूंखे चई न पंजाबी आहिनि। ठीकु आहे, हाणे मसइलो इहो आहे त इहे जेके जिप्सी आहे इहे टे ई हुआ, यानी टे ई ॿोलियूं उन्हनि में असां गॾु हुयूं। उहो हिन हिसाब सां त जेकॾहिं तव्हां बिल्कुलु बहावलपुर डिवीज़न जे बिल्कुलु नॉर्थ में वेंदो त उते ऐं हुन में नॉर्थ में उते आहे खैरपुर टामे वाली, उते आउं पाण वियो आहियां। खैरपुर टामे वालीअ मां राजस्थान मां हाकड़ो उहो सिराइकी बेल्ट में दाख़िल थो थिए पंजाब में, पोइ पंजाब मां थींदो पोइ सिंध ताईं थो अचे। त इन जो मतिलबु इहो थियो इन्हनि में इहे टिनी ॿोलियुनि जो मिक्सचर ॻाल्हाईंदा, हुननि जा बि अखर हूंदा, हुननि जा बि अखर हूंदा। इलाइक़ो हाणे उहो ॻंढियलु उन में। ऐं ॿियो हीअ हूंदा जिप्सी गर्दिश में, तंहिं करे ॿिया बि लफ़्ज़ हूंदा ज़रूरु। पर कुझु माण्हुनि त इहो प्रूव कयो न, जीअं तव्हां डॉक्टर साहिब जी बि ॻाल्हि कई त उहे सिंधी आहिनि। हा, इहो भई सिंधी बि आहिनि, हुननि ते तव्हां सिंधी बि चई सघो था,
हुनखे तव्हां राजस्थानी बि चई सघो था, पंजाबी पंजाबी बि चई सघो था। सही सिधी ॻाल्हि पई आहे त जाग्राफीअ जे हिसाब सां हाणे आकड़ो वहंदो ई हितां हो। हम्म, ऐं इहो मशहूरु पए थो हाक वहंदी आकड़ो भॼंदी बंद हरोड़ जिप्सीज़ ते जेतिरी तहक़ीक़ इंडिया या ॿियनि मुल्कनि में थी आहे, असां वटि पाकिस्तान में सिंध में एतिरी थी आहे? छो त किथे ॿुधो त असां वटि धुका घणा अथनि थी बाक़ाइदे जंहिंखे रिसर्च चइजे। इहो किताब तोखे ॿुधायमि न पढ़ियुमि बि हिकिड़ी औरत हुई न जेका उन्हनि सां रेबाड़ियुनि सां कुझु महीना रही हुई ॾाचिन ते उन्हनि ते। रेबाड़ियुनि सां रही, रेबाड़ी जिप्सी कोन्हनि, ऐं रेबाड़ी माल चारींदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जा इलाइक़ा आहिनि मख़सूस। उनजो नालो जूडी फ्रेटर। उन किताब लिखियो आइडेंटिटी ऑफ ट्रेड्स। इहो भर्त जेको आहे पंहिंजो हुननि जो रबाड़ियुनि जो उन ते लिखियलु आहे, ॿिया उनजा सिंपल्स बि ॾिनल आहिनि। ऐं मज़ेदार ॻाल्हि उन में शुरूआति ईअं ऐश्वर्या राय सां कई अथसि, त उन फिल्म में पहिरियों भेरो हिननि जो ठाहियलु गॾु टाए डांस कई त सॼो इंडो पाक जा फिल्म ॾिसंदड़ वाइड़ा थी विया त इहा ड्रेस किथां आई। हा, उहे ड्रेस ठाहिण जा अक्सर पाण जेके उन्हनि जूं बि वरी के नुखूं हुयूं। हिकिड़ा मारू हुआ जेके अञा ताईं आहिनि पाण त टंडो बागो ऐं ॿधी इन पट में। पर अहिड़ी रिसर्च इहो पियो पुछां त कुझु महीना उन्हनि सां रही करे, नोमैड्स या जिप्सिन सां रही करे, अहिड़ी का कोन थी आहे? हा, त जूडी फ्रेटर इहो कमु कयो, पोइ उहो किताब लिखियईं। पोइ किताब त ॿी डॉक्टर हेलेन बासु मुंहिंजी दोस्त आहे, उहा स्कॉलर आहे जर्मनीअ जी ऐं कल्चरल एंथ्रोपोलॉजी ऐं मुंहिंजे ड्रामे छोटी सी दुनिया ते बि हुनजी PhD थियल आहे। जेको जानू जर्मन वारो ड्रामो आहे हिन ते PhD थियल आहे जर्मन में। मूं वटि उनजो इख़्तिसार अंग्रेजीअ में आहे मौजूदु जी। किशोर नाइक कंहिं ज़माने उर्दू में तर्जुमो करायो हो। तो बहरहाल उन सां हुनजी दोस्ती हुई त हुन चयो त तूं जेको हीउ मारू रबाड़नि वारो हिसो आहे, ऐं छो त मूं सां थर बि वेंदी हुई, इहो महिरबानी करे तूं कापी हिकिड़ी मोकिले ॾे अब्दुल कादिर जूने जी, ऐं उन खां एडिट कराए ॿियो भेरो। त मूं काफ़ी उन छापे खे एडिट कयो, उहो हुनजो ॿियो छापो ईअं आयो जीअं मूं लिखियो हो। अच्छा, मतिलबु उन में दोदे चनेसर वारो जेको एपिक हो न, सो बिल्कुलु ई ईअं उबतो लिखियो वियो हो। अच्छा, 10-15 साल त अॻु में ॾिठोसीं। ऐं त ईंदा न हो त ठिकर ठाहींदा आहिनि, आम जीअं ठिकर आहे, जीअं कुंभार घड़ो ठाहे थो अहिड़े तरीक़े सां रांदीका ठाहे उहे अचनि था, उहे भॼियो पवनि। किरनि फर्श ते किरिया त भॼी पवंदा। अच्छा, बाक़ी हाणे वारीअ ते किरिया या कंहिं अहिड़े पट ते त पोइ कोन भॼंदा, पर जे मथां लत अची वई त भॼी पवंदा। बढ़ा बि असां जिप्सी काउंट कयूं? बड़ा साईं वही जिप्सी न बड़ा बि इन ई पट जा, ऐं हितां ई त रांदीका ठाहे पोइ सॼे तव्हां ॾिसो त भई टेक्सिला ताईं आहिनि। हुननि जी मूवमेंट त टेक्सिला ऐं इहे सभिनी ताईं हुई। टेक्सिला मां बि मिलिया आहिनि इहे जेके आहिनि पंहिंजो ये रांदीका। हा, रांदीका टेराकोटा जंहिंखे चवंदा, इन्हनि खे चवंदा आहिनि टेराकोटा। टेराकोटा जो ज़िक्र ॿुधूं था, पर जिन ठाहिण वारनि जो ज़िक्र खैरनि जो। गुरगुलनि लाइ साईं चए थो त उन्हनि जा ऐं कुझु ॿिया जेके खाना बदोश कबीला ज़ातियूं आहिनि, उन्हनि जा कमकार कुझु अहिड़ा आहिनि हिन वक़्तु या अॻु में बि, जो उहे हिन महफ़िल में ॻाल्हाए नथा सघजनि, इन करे थो चए साईं। इख़लाक़ी फोक ही हूंदा सर्कस कंदा हुआ, ऐं सर्कस में ईंदो न त उहे ईंदा त उन्हनि खे वरी हू कुते खे ख़बर पवंदी, असी लॻे त उहो डोड़ी ऐं सभिनी खे गॾु कंदो रहे, बाबा अचनि पिया तमाशो ॾिसूं।
उन्हनि जा वरी कपिड़ा सोड़ा हूंदा छो त उन्हनि खे उन्हनि ते हलणो पवंदो रस्सियुनि ते ऐं ॿियनि ते हिकिड़ो इहो ऐं ॿियो जेको अहम रहे थो उहे आहे सन्यासी लतीफ़ बि ॻायो आहे किथे आहे न सन्यास वठणु माना हा सन्यास गौतम बुद्ध वरितो हो पंहिंजे रूह जी तस्कीन लाइ पर हिकिड़ो ग्रुप हो कंहिं ज़माने में उहो हिकिड़े नस्ल जा कोन हुआ क़दीम ज़माने में को मर्द को औरत उहे गॾिजी ऐं उहो काफ़िलो निकिरंदो उन्हनि खे तव्हां फोक डॉक्टर्स चई सघो था उन्हनि खे ज़हर बि मारणु ईंदो हो उन्हनि खे ही जेको सेंवर आहे न पाणीअ जो पेंसिलिन इन मां थी मिले उहा बि हासिलु करणु ईंदी हुई त उन्हनि जो सॼो साइंटिफिक पंहिंजे पंहिंजे तौर जे हिसाब सां हाणे ख़ैर नयूं ॻाल्हियूं उहे सन्यासी जोगी थिया साईं न साईं सन्यासी अलॻि ज़ात आहे सन्यास वरितो जिन्हनि सन्यास जिन वरितो उन्हनि खे बि तव्हां उन्हनि में खाना बदोश जेके ज़ातियूं आहिनि लोक आहिनि उन्हनि में उन्हनि में फोक डॉक्टर्स खे चवंदा आहिनि लोक डॉक्टर चओ पंहिंजे तौर जा डॉक्टर तो इहे आहिनि त किसा डिघा हाणे हिते त इलाही कंक्लूडिंग रिमार्क्स पर इहो ॿुधायो त हाणे इहे शयूं या इहे कबीला आहिस्ते आहिस्ते सेटल थींदा वञनि था इहे तबाह थींदा आहिनि मुंहिंजी नज़र में हिननि पंहिंजो असली कल्चर तबाह थींदो वियो मूं इहो लाहौर खां वठी ऐं पोइ परियां खां वठी हेसि ताईं जांच वरिती आहे पूरी इंडस वैलीअ में ऐं त ऐं कुझु मुंहिंजे दोस्त संदसि बि हिते रिसर्च कई ऐं हाणे मसलन ही जेको पहिरीं पाण जंहिं कबीले जो ज़िक्र कयो जेके कुचड़ा जी उहे उन्हनि जूं मायूं हींअर इहे पंजाबी फिल्मुनि ते पियूं ठुमका हणंदियूं आहिनि हैदराबाद जे आस पास नंढनि शहरनि में इहे शयूं हुते बिगड़ी विया हा अञा ॿिया बि आहिनि के पिननि पिया पोइ कीअं थी वियो सो उन्हनि जो नओं नस्ल मुंहिंजी नज़र में पंहिंजे कल्चर जे हिसाब सां तबाह थी वियो आहे ऐं बाक़ी उहे माण्हू त जीअरा आहिनि हाणे घणा त मूं इहो बि ॾिठो त ही जेके मिस्त्री थींदा आहिनि मिस्त्रियुनि वारा छोकिरा हूंदा आहिनि कमु करण लाइ उहो बि धंधो कनि था ऐं मैकेनिक हूंदो आहे गाॾी ठाहींदो आहे हा उन वटि हूंदो न छोकिरा नंढा हूंदा आहिनि कमु करण वारा नट बुल्ट कसण वारा हेठां गाॾियुनि हेठां पई पोइ इहो बि धंधो कनि था हाणे त उन्हनि जो कल्चर उहो कल्चर कोन रहियो महिरबानी दौर हो सो ख़तमु थी वियो वॾी महिरबानी साईं ही सेशन ख़तमु थियो जुणेजो साहिब जी वॾी महिरबानी पाण हिन सेशन में आया ऐं तव्हांजे सुवालनि जो बि जवाबु ॾिनऊं